आई ख़बर शामिल कंदासीं दादू खान। दादू भरिसां ॻोठ हाशिम लुंड में पाणी जे तलाउ में वेंदे 14 सालनि जो नींगर रब नवाज़ लुंड ॿुॾी फौत थी वियो। नींगर खे तलाउ मां कढी सिविल अस्पताल दादू मुंतक़िल कयो वियो, जिते ड्यूटी डॉक्टर नींगर जे मौत जी तस्दीक कई। फौती नींगर जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। ऐं दादू में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं शुहदाए करबला जी क़ुर्बानी जी याद में इमाम बारगाह सफ़ीना मुराद नाको वटां आज़ादारनि पारां मातमी जुलूस बरामद कयो वियो। मातमी जुलूस जे रूटनि ते गंदगी जा ढेर लॻल रहिया, जॾहिं त म्यूनिसिपल इंतिज़ामिया बरसाति जो पाणी निकाल न कराए सघी, जे सबबि मातमी जुलूस गंद किचिरे ऐं गंदे पाणी मां गुज़री पंहिंजे रिवायती रूटनि रस्तनि खां थींदो पंहिंजी मंज़िल ते पहुतो। आज़ादारनि पारां नुआ खानी ऐं सीना ज़नी जो मातम करे करबला जे शहीदनि खे लुड़कनि सां भेटा पेश कई वई।